थर जा ग़रीब मिसकिन माण्हू उनजे घर में कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे त हिकिड़ो कमाइण वारो हूंदो आहे ऐं उनखे तव्हां हीअं बर्ख़ास्तु करे ॾियो। ऐं थर वारा छा था घुरनि? सिर्फ़ु तव्हां नौकिरी था घुरनि। यानी तव्हांजे इलाइक़े जे माण्हू जेके कंपनी थुॾा हणी कढी छॾे, ग़रीब वीचारा मिसकिन माण्हू, तव्हांजे मन कन ते जूं कोन्ह थी लॻे यार, केॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे। मैं थोरो कोन्ह कयो, ये मां जी ड्यूटी है कि मां जे ग़रीब ने कोई सता समझे तो ये अबरो है अवांजे नेड़ो आहे ऐं मने ख़बर पड़ी तो उहे ने मोर में उरांत करी। कारे सोन ते खाट लॻो आहे, थर जे मन ते कात लॻो आहे, ॼण मुंहिंजे मन ते कात लॻो आहे। हेलो लेडीज़ एंड जेंटलमैन, आफ्ताब राइमो इस्लाम। दोस्तों, ही ॿ टे ॾींहं खां जेको मसइलो हले पियो थर पार्कर में, असांजे जेके मज़दूर आहिनि, जेके वर्कर्स आहिनि, उन्हनि खे हिकिड़ी वॾी टर्मिनेशन जे तहत सभिनी खे कढियो वियो आहे। तफ़सील में वञण खां पोइ ख़बर पई त उन्हनि जा को कंपनी सां इशूज़ हुया, सैलरी सां रिलेटेड या अहिड़ा के जेको उन्हनि कंपनी जे साम्हूं रखिया ऐं पोइ सज़ा जे तौरु हिकिड़ी वॾे अंग में उन्हनि खे नौकिरी खां बर्ख़ास्तु कयो वियो आहे। थर जो कोयलो जेको 1988 में जॾहिं महिराणी यूनिवर्सिटी जे कुझु शागिर्दनि को रिसर्च जो कमु कंदे इहो ख़दशो ज़ाहिर कयो त थर जे वारी जे हेठि हिकु वॾी तादाद में कोयलो मौजूदु आहे। उनमें सरफ़हरिस्त नालो इंजीनियर वली मोहम्मद रहमो जो आहे, जंहिंजो हिकिड़ो वॾो प्रोजेक्ट मशहूरु थियो, तव्हांखे यादि हूंदो, थर जी वारी में बिजली पैदा करण वारो। सो ड्यूरिंग दैट रिसर्च टाइम उन सां गॾु ॿिया बि काफ़ी इंजीनियर्स मौजूदु हुया। पीपल्स पार्टी जी जेको पहिरीं गवर्नमेंट हुई बेनज़ीर साहिबा जे अंडर, उनमें थोरो घणो सर्वे जो कमु स्टार्ट थियो, पर पोइ वरी तव्हांखे ख़बर आहे जीअं पाकिस्तान जा हालात, बेनज़ीर साहिबा जी हुकूमत खे बर्ख़ास्तु कयो सदर ग़ुलाम इसाक़ ख़ान। उनखां पोइ नवाज़ शरीफ़ जी हुकूमत आई ऐं नवाज़ शरीफ़ तव्हांखे ख़बर करे फोकस कोन रहियो आहे सिंध ते। सो पोइ वरी हीउ प्रोजेक्ट जेको आहे इहो रोलड़े जो शिकार थी वियो। उनखां पोइ वरी सेकेंड गवर्नमेंट जेको आई बेनज़ीर साहिबा जी, उनमें वरी 2-3 सालनि खां पोइ इहो मुर्तज़ा भुट्टो जो वाक़ियो थी वियो ऐं वरी उहो गवर्नमेंट हली वई। थर्ड टाइम जॾहिं गवर्नमेंट आई, उन टाइम बीबी साहिबा त शहीद थी हुई, पर उन टाइम असां, मूंखे यादि आहे 2008 में असां महिराणी यूनिवर्सिटी जी तरफ़ां फाइनल ईयर जा स्टूडेंट्स वियासीं ऐं असां इनिशियल सर्वे कयोसीं हुते। ऐं मुंहिंजो प्रोजेक्ट बि जेको आहे उहो थर कोल जे टॉपिक ते ई हुयो ऐं उनमें असां इहो ॾिठोसीं त हुते लिग्नाइट बी कोल मौजूदु आहे। ऐं पोइ DRD कंपनी नाले सर्वे बि थी, हुते काफ़ी इंजीनियर्स बि आया ॿाहिरियां, आउं बि हुते वेंदो हुउसि। सो पोइ ख़ैर 3-4 सालनि में उहो बाज़ाब्ता तौर ते स्टार्ट थी वियो प्रोजेक्ट ऐं हाणे वॾी तादाद में बिजली पैदा थिए पई। पर अंधेर नगरी जी इंतहा ॾिसो त माना थर पार्कर जेको सॼे सिंध खे, सॼे पाकिस्तान खे रोशन करे थो, उहो पाण अंधेरे में आहे। यानी इहो ईअं थियो जीअं सुई बलोचिस्तान मां गैस निकिरे ऐं सुई जे ॻोठनि में गैस न आहे, ईअं ई थर मां कोयलो निकिरे ऐं थर जे ॻोठनि में बिजली न आहे। थर जा 90% ॻोठ बिजली खां महरूम आहिनि। उहो त ठहियो, रॉयल्टी त ॿुधी, उल्टो जेके थरिया उते कमु कनि था उन्हनि खे ई तव्हां नौकिरी मां बर्ख़ास्तु करे छॾियो। मतिलबु केॾी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। हाउस में त पाण सभिनी खे आवाज़ु उथारणु खपे ऐं पंहिंजो रोल प्ले करणु खपे। जेके बि चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे ऐं नौजवान खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त जेके बि बर्ख़ास्तु थिया आहिनि नौकिरियुनि मां, उहे सभु ऐं असांजे MPAs MNAs उन्हनि सभिनी सां वञी मिलनि, मुज़ाहरा कनि ऐं पंहिंजे हक़ लाइ विढ़नि। हीअ त माना ईअं सम्झो त उखराड़ पई मिले न असांखे। हीअ त माना ईअं सम्झो त हिकिड़ो रॉयल्टी त ठहियो, पर हिकिड़ो जाइज़ जी चइजे न भई कंहिं बि शइ, कंहिं बि इलाइक़े मां का शइ निकिरे थी त पहिरीं उन माण्हू जे इलाइक़े जो हक़ु हूंदो आहे हुन ते। उहो हक़ त असां घुरूं ई कोन था। असां इहो थिए भई असीं कमु करण लाइ तयारु आहियूं, असांजो सिर्फ़ु उनजो मुआवज़ो ॾिनो वञे। थर जा ग़रीब मिसकिन माण्हू, उनजे घर में कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे त हिकिड़ो कमाइण वारो हूंदो आहे ऐं उनखे तव्हां ईअं बर्ख़ास्तु करे छॾियो। सो कंपनी खे मुंहिंजी इहो गुज़ारिश आहे। उनखां अलावा असांजे जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त पंहिंजो पार्ट प्ले कयो ऐं जथनि जी सूरत में सभिनी वटि वञणु खपे। चाहे महेश मलाणी आहे, आज़ाद दोसली रायमो आहे, रज़ाक रायमो आहे, कासिम सुमरू आहे, शेरवन बिलालाणी आहे, इंजीनियर ज्ञानचंद आहे, अरबाब लुत्फ़ आहे, इन्हनि सभिनी वटि वञणु खपे, उनखे इल्तिजा करणु खपे त असां कुझु कोन था करूं। असां को आसमान मां तारा कोन था घुरूं, न कोई असां को रॉयल्टी था घुरूं। हालांकि ॾिठो वञे त उसूली तौर ते रॉयल्टी ॾियणु खपे, जंहिं हिसाब सां थर जो हर हिकु माण्हू 50 करोड़ रुपया बि जेकर ॾिना वञनि तॾहिं पैसा बची पवंदा। देयर इज़ 200 बिलियन टन्स कोल इज़ प्रेज़ेंट इन थर पार्कर। 200 बिलियन टन्स कोल मौजूदु आहे, जंहिंजी जेकॾहिं पाण काथो लॻायूं त उनजी काथे जी क़ीमत थींदी सऊदी अरब ऐं ईरान जे तेल खे जेकॾहिं पाण गॾाए छॾियूं उनखां वधीक। ऐं थर वारा छा था घुरनि? सिर्फ़ु तव्हां नौकिरी था घुरनि, ॿियो कुझु न। ऐं आख़िर में आउं मुखातिब आहियां मुंहिंजे भाउ तेजवीर सिंह सोढो साहिब सां। सॼा मोर त मुजरो साहिबु
मैंने उम्मीद है तव्हां ख़ुशि हुसो। तेजू साहब अपना टिन रिश्ता आहिनि ऐं टिन नसरां से आपणो वास्तो आहे। ऐं ॾाढा सा राणा चंद्र सिंह साहब, मां ॾाढा हाजी मोहम्मद अली तव्हां वेझा दोस्त अथव। ऐं काका साहब राणा हमीर सिंह साहब ऐं वालिद साहब राजवीर सिंह साहब, मुंहिंजे वालिद साहब रा इंजीनियर वलीउद्दीन राव हमारा वेझा दोस्त है। ऐं अवे ऐं करनी मुंहिंजा वेझा दोस्त हो। अॼु हूँ कुझु शइ अवां न गुज़ारिश करणु चाहीसि त अवें उत मैनेजर हो, अवें कुझु सार लो, अवें आप ॾाढे सारा यादि करो राणा चंद्र सिंह साहब जो कातो के 50 वर्ष री नौकरी में बिना पगार करी है। ऐं जेकर मिना ख़बर पड़ी त मां जे इलाइक़े वारो माण्हू जो वीचारो हीणो है उहे मथे असीं दाबो करसां त उहे माण्हू ना मोर मींहं में गुज़रणो पासे, मींहं में रांदि करणी पड़से। इया माणसा ने बातियां ते अवी लगे एंड मां जी नौकरी 50 साल री वोट में न मोर मंगियो न हमें मंगा। मैं तो मां जी ड्यूटी ॾिनी है कि तो मैं जन्म छतरी रे घरे लियो है, मैं थोरो कोनी करियो। ये मां जी ड्यूटी है कि मां जे गरीब ने कोई सता समझे तो ये अबरो है, अवां जे नेड़ो आए एंड मने खबर पड़ी तो उहे ने मोर में रांत करनी पड़े। ये राणा साहब रा लफ्ज़ हैं अवां ॾाढे अवां हिम्मत करो। अवां ने ख़ुदा सभु कुझु ॾिनो आहे। ग़रीब मिसकिन वीचारा थलिया है। हींअर जेकॾहिं सार अवी न लास हो तो बीजो कौन लास है। राणा साहब रे घर से अवी ताल्लुक़ रखो था, अवां वॾी उम्मीद आहिनि। ऐं हूं न ईअं कईसि त जेकॾहिं इहे सॼे मामले में अवी किरदारु अदा करते अवी कंपनी से ॻाल्हायो ऐं कंपनी जेकॾहिं अवां सां बर्ख़ास्त करे छॾे न इहे नौकिरी जा, हूंदो त कई कोन्हे को मसइलो कोन्हे। हूं आड़तीअ गियो हुअमि ऐं मालिक जी तरफ़ां ख़ैरु आहे, अवां न रब घणो ई ॾिनो आहे। ये 10-12 लख जी नौकिरी अवां न को थी जुगाए। जेकॾहिं अहिड़ी कोई बात हो त अवी रिज़ाइन बि करे सघो था। अवी बल्कि कंपनी ने ईअं बि कहे सघो था त भई जेकॾहिं मां जे माणसा ना ईअं कढिसो तो आई हेयर बाय रिज़ाइन, हालात थोॾो हाणे छॾे ॾियो इहा नौकिरी न। मूं अवां जी गुज़ारिश करीसि, मोला ॾिनो सभु कुझु आहे। मैंने उम्मीद है तेजवीर भाई हाँ जी ये बात अमल कर सक। बच्चा हूँ राजवीर सिंह ने कही तो भाई हूँ पछो हाणे आड़तीअ में कमदार तो पीछा ये 10-12 लख रुपया जो तेजवीर कमाए थो ये हूँ माना कमाए ॾिस। छोकिरीअ ने कहो त हाणे हिते गांव बिस बाक़ी अहिड़ो ॿियो कमु करणो कमु कोन्हे। सो बहरहाल मूंखे उम्मीद आहे त हीअ जेको मैसेज तव्हांखे कमु आयो हूंदो। ऐं यकीन कयो मूंखे ॾाढो अफ़सोस पियो थिए हाणे आउं हिते एतिरो परे वेठो आहियां, कुझु करे ई कोन थो सघां, पर कल 2 ॾींहं खां दोस्तनि जा मैसेजिस आया पिया। मूं चयो त ठीकु आहे ऐं मौक़िफ़ रखंदुसि हिन ते। सो बहरहाल वरी बि इहो चवंदुसि त थर असां सभिनी जो आहे। थर असांखे घणो कुझु ॾिनो आहे, बदिले में वक़्तु आहे त असां बि थर खे कुझु ॾियूं। असांजो त कमु फ़क़ति ॻाल्हाइण ई आहे। बाक़ी काफ़ी दोस्त जो इहो ख़्यालु आहे त भई पोइ अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ इलेक्शन में छो था हला, इलेक्शन में बीहंदो पोइ वोट त तव्हां ॾियो कोन था। वोट त तव्हां असां ग़रीबनि खे थोरी ॾींदो। ए इंजीनियर वलीउद्दीन राव ए भॻोड़ी में पेचरो पायो इहे न को ॾे, असीं वोट ॾिसां उहे न जेको ग्रैंड क्रूज़र में आया आहिनि, हथियार कड़काट में आया त वरी ॾियो। असां वरी मज़ूरी करे वेठा हुआसीं, असां टकर उहो कहंदा आहिनि जेको खाए लुखी हो सॼा सुखी। ठीकु आहे, असां कोई टेंशन कोन्हे त भई असां जेको MP MLA थिए की त एट द एंड ऑफ द डे इहो हिकिड़ो माना केॾी बदनसीबी आहे त असां जेके बि असांजा ऑनरेबल MPs MLAs उन्हनि सॼो फोकस उन्हनि जो आहे माल ठाहिण ते, ॿियो को कमु कोन्हे उन्हनि जो। माना इलेक्शन खटी पहिरियों कमु इहो करिणो आहे त असांखे माल ठाहिणो आहे। माना केॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे यार, मतिलबु छा कंदो एॾे माल खे कंदो छा, क़बर में करे खणी ईंदो यार। हाँ ठीकु आहे, आउं इहो नथो चवां त पैसा न कमाइणु खपनि, बिल्कुलु कमाइणु खपनि। हक़ हलाल जा पैसा कमाइणु तमामु सुठी ॻाल्हि आहे, पर उनजो इहो मक़सदु आहे त भई ॿीहर जे हक़ गसब करे तव्हां पैसा कमायो। यानी तव्हांजे इलाइक़े जे माण्हू जेके कंपनी थुॾा हणी कढी छॾे, ग़रीब वीचारा मिसकिन माण्हू, तव्हांजे मन कन ते जूं कोन थी लॻे यार, केॾी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। बहरहाल सो दैट्स इट, इहो नंढो अॼोको मैसेज। मूंखे उमेदु आहे त सुञाण धुरियूं इन ॻाल्हि ते अमल कंदियूं ऐं वीचारा इहे ग़रीब मिसकिन माण्हू आहिनि यार, इंस्टेट कयो हिननि खे। So workers of the Thar needs to be reinstated. Thank you so much. This is Aftab Ramos signing out from Calgary, Canada. जिते जो खुश जो आबाद जो सिंध सलामत, साथ सलामत. Take care. Bye bye.